दर्दन जो दरिया। अदा तू ॾाढी तकड़ कई सदोरी के तलाक ॾियण में। इहो कम तो केॾो तकड़ो करणो न हो। अदी मां तकड़ न कई, जेको कुछ कयो ना सही कयो। मां इन सदोरी के वरियाम जे घर मां ईंदे ॾिठो आ। ॿुधाया ने सही कयो या गलत कयो? हाणे छा तो समझी त सुल्तान वारा तो के छॾे ॾींदा? केड़ो मूं गलत कयो आ? उन्हनि जी भेण गंदी हुई, छा इहा सुल्तान वारनि खे ख़बर न आहे? मूं के कूड़ा इल्जाम तो रही आहिनि जो सुल्तान वारा अची मूंखे फांसी ॾींदा। अदा सुल्तान वारा ॾाढा ॾिंघा माण्हू आहिनि। जे साम्हूं तो सन विढ़िया न त चोरी ज़रूर तो सा विढ़ंदा। इन्हीअ करे चवां थी कुछ ॾींहं पहिरियों ख़्याल रखजा मुंहिंजा भाउ। सुल्तान वारनि जी इहे अजाई बबकियूं आहिनि, इहे मूंखे छा कंदा? रुझान तो या मां रेस गुराम खान आयदाऊं बि। तू बस रुगो मूंखे इहो ॿुधाए त दुआ काथे आहे? दुआ पंहिंजे पीउ जे घर वई आहे। हाणे अचे त इन ते हथ हल्को रखी करे इन खां मिल्कियत रखराया। इहो त वरी इहा मिठल तां भॼी वई। इहा छोरी असांखे ॾटन में रखंदी थी अचे। इहा तोखे मिल्कियत कॾहिं बि लिखी न ॾींदी। हाणे न जेकॾहिं इन दुआ बि नमूनो कयो त इनखे बि तलाक ॾींदसि जीअं सदोरी खे तलाक ॾिनी। पोइ वते वञी पीउ जा घर ॻोल्हींदी। घणो सठो मांसि मिल्कियत त उहे लिखी नथा। घर जी बि सफ़ाई कईमांसि, पोइ बि कुझु न मिलियो मूंखे। चरियो थियो ई छा? हीअ सदोरी खे तलाक ॾिनी न वरी हिनखे तलाक ॾींदे? हीअ माण्हू चवंदा छा असां त ॻोठ खिलाईंदे छा? अदी मां ॻोठ वारनि जा जेके हवाला आहिनि न इन में कनी कोन ॾींदुसि। जेको वणे त हवाला कनि, तूं दिलि जाए कर। छोरी जो असां तकड़ न कजां। पहिरियों हुनखे दिलासा ॾटा ॾेई हुन खां मिल्कियत त लिखराए वठो, पोइ खणी तलाक ॾेई छॾजां जीअं खपरे वञी कर। प्यार पुछे थो ज़ात न काई, प्यार दिलनि जो ठाह, प्यार दिलनि जो ठाह। ये दुनिया दर्दन जो दरिया, दर्दन जो दरिया। अम्मा तुझो मुक़दर ही दुख सूर बणजी वियो आहे। अम्मा हिक न हिक ॾींहुं तुंहिंजूं दुआऊं ज़रूर रंग लाईंदियूं। मां त दुआऊं घुरी घुरी साणी थी पई आं, पर मुंहिंजी दुआ तोखे लॻे ई कोन थी। हाणे खुदा करे त वरियाम खे तुझो रिश्तो ॾियण लाइ तुंहिंजा भाइर राज़ी थी वञनि। अम्मा फिलहाल तूं मुंहिंजे रिश्ते करण जी ॻाल्हि अदा वारनि सां कजां ई न। वरी जे तो मुंहिंजी शादी करण जो अदा वारनि सां ज़ोर कयो त हू मूंखे ॿिए कंहिंजे रुख चाढ़े छॾींदा। अम्मा मां त खणी ॻाल्हि न कंदसि, पर तुंहिंजा भाइर तोखे हिन घर में घणो वक़्तु बर्दाश्त कोन कंदा। मूंखे ख़बर आहे अम्मा, मूंखे ख़बर आहे त सुबुह जो मुंहिंजा भाइर मुंहिंजे मथे ते प्यार ऐं शफ़क़त भरियो हथ रखनि था। ऐं जीअं ई राति थिए थी त उहे शफ़क़त भरिया हथ मुंहिंजी हिन गीसीअ ताईं पहुचनि था। अदावरनि जा मां ज़ुल्म त बर्दाश्त करे वेंदसि, पर हाणे मां ॿीहर शादी कॾहिं बि न कंदसि। जेकॾहिं मुंहिंजो वरियाम सां रिश्तो नथो थिए त बाक़ी ज़िंदगी मां हिन ई घर में गुज़ारींदसि। अम्मा मालिक भलाई कंदो, अलाह कंदो त तुंहिंजो रिश्तो हाणे वरियाम सां ई कंदो। जॾहिं हिन दुनिया मां गुज़ार गुलेखा वटा थी आई है, केड़ा हवाला पई कटे? हा वही हुमास वॾी मिली आई सांस चढ़ी अदी। मूंखे ॾाढो दुख आहे। जॾहिं खां वठी तुंहिंजो पुटु गुम थियो आहे मूं त सुरमानी जो गिरां ई कोन खाधो आहे। पर अहिड़े ज़माना हाय अदी माण्हुनि खे ॾिसी आऊं हैरान थी वेंदी आहियां। आई हा बानो बेगम सॼो ॾींहुं कलाम वती थी ॻाए। ॾाढो ख़ुशि थी आहे, ॾाढी ख़ुशि आहे माई। पर हू चवे पई त बानो त कमाल करे छॾियो आहे। भाई हर को बचड़े वाला माण्हू पहिरीं ॿियनि जो ख़ैर घुरे पोइ पंहिंजे बचड़नि जो ख़ैर घुरे, पर हिन त माई हद करे छॾी आहे। चए पई जेकॾहिं हिन जो पंहिंजो सॻो पुटु हुजे हा उहो ईअं अगवा थी वञे पोइ हिन बानो बेगम जी दिलि ते छा गुज़रे हा। ऐं चए पई बानो त आहे अंदर जी पली त कारी, तॾहिं त अलाह साईं पुटड़ो कोन ॾिनो अथसि न।
पर मूं चयोमांसि शाबस अथई ज़ुलेखा जो इहा सोच बि तो रखी आहे न त बानो त अंदर में सड़ी पई आहे। जावे वाला साहिब सुञाणे सिंग ॾींदो आहे जेकॾहिं न थी अंदर जी अछी हुजे हा त हीअं असां वटि धिका थाबा न खाए हा पली त अंदर जी जादो या त अञा मुकी पई आहे अञा किथे ॻाल्हि आहे वण जा परते जॾहिं न ज़ुलेखा हिनखे पंहिंजे घर में पहिरियों रखण न ॾिनो पोइ त सही अहिड़ो पुछड़ो थींदी जो असांखे शर्म में ॿोड़े छॾी। झाड़ा ज़ुलेखा त चए पई त ॾाइण बानो खे त हाणे असुल घर में पहिरियों ई रखण कोन ॾींदीसांसि। मिड़ई थोरो मच्छरायोमांसि चयोमांसि त जॾहिं तो वटि अधी आयसि पे न त बानो बेगम मूंखे चयो त आउं बि तोसां गॾु थी हलां ॾिसां त इहा पंहिंजे पुट जे ॾुख में ज़ुलेखा कीअं थी पार कढे। ऐं ज़ुलेखा खे रोईंदो ॾिसंदसि न मुंहिंजी हाव ते असल छंडो पइजी वेंदो ऐं मूंखे सुकून मिली वेंदो हलियो हा ख़बर अथई झाड़ा ओ मिड़ई मूं ज़ुलेखा खे धकियो चयोमांसि अदी तुंहिंजे पारां जेको अॼाऊं बानो सां विड़ी आई आहियां चयोमांसि शर्म कर कुझु शर्म कर बच्चो हुनजो वियो आहे छो न रोईंदी हूंदी हुनजी दिलि ते छा गुज़रदी हूंदी तोखे हया कोन थो अचे हा जो हुननि जे लाइ तूं ईअं थी ॻाल्हाई चुप करे वेहे हिते हा उन्हनि जहिड़ो गुलनि जहिड़ो बचिड़ो गुम थी वियो आहे ॾाइण तूं वरी ख़ुशि थी थी वो ख़बर थई ज़ुलेखा छा पई चए पई अदी मूं तो सोचो हो जो ग़लतियूं सलतियूं माफ़ करे इनके पंहिंजे घर वठी ईंदसि पर मूंखे त हाणे ख़बर पई आहे हित खां वॾी अंदर जी पलीत आहे हाणे त हिनखे पंहिंजे घर पेर रखण बि कोन ॾींदीसांसि। असां खे वठी त हलीं तो होटल ते पर पहिरियां इहो त ॿुधाए कहिड़ी ख़ुशीअ में मानी खाराईंदो। यार सारंग ईअं सम्झ त अधु मंज़िल आसान थी वई आहे बाक़ी रही आहे अधु मंज़िल। असांजो दुआऊं तोसां गॾु आहिनि अलाह कंदो इहा अधु मंज़िल बि आसान थी वेंदी। उन ॾींहं खां पोइ खाधे मां महफ़िल मचाईंदुसि। इहो धमाको तमामु जल्द थींदो वरियाम शेरल पिरी भला परची वयसि छा यार सारंग मुंहिंजो पिरी बुखा रुठल किथे हो बस तूं सिर्फ ईअं सम्झ जेका मुझे पिरी मुझे विच में दीवार हुई न वो दीवार पुरजा थी हुई हाने जेका मानी खाराए तो वो तो असांजो हक आहे। कढ़ाई खाईंदासीं छेले वारी वो भी कारे मिर्चन सां। हा दादर कढ़ाई छेले जी खाईंदासीं तो मुर्गी थोड़ा खाईंदासीं। मसद जेतिरो तू मंजिल के आसान समझी पियो न अञा एतिरो मंजिल आसान न थई। हा जेकर का मथा जा भलाई थई उहा वरी अलग ॻाल्हि आहे। मासा दिया मथा खाई तो भलाई हुई तॾहिं त मुझे पिरीअ जी न गोराम निभा के मां जान छुटी। बाक़ी रही ॻाल्हि मुझे पिरी जी भाइरनि जी उन जे लाइ बि हिला वसिला हलाईंदासीं मन हू राज़ी थी पवनि। आज़ाद सुल्तान वारो मिसाल मस्त उठ वारो अथई जेकॾहिं उठ मस्त थींदो आहे न उनखे महार विझण ॾाढो मुश्किल अथई। मासा त हाणे हिन मस्त उठ जे नक में महार मां विझंदुसि मां अहिड़ी त महार विझंदोमांसि जो इहो मस्त उठ झुकी अची मुंहिंजे कदमनि में किरंदो। इहो मां तोखे तमामु जल्द करे ॾेखारींदुसि। फिलहाल हलो त मां हाली तव्हांखे होटल ते मानी खारायां वधीक कचेरी उते था कयूं। बाबा साईं छा तव्हांजो शक सॼो मुंहिंजे मथां आहे? तो में शक न पर मुझे पक्का है पक्का। पर मुंहिंजा त हथ साफ़ आहिनि जेकॾहिं मुंहिंजी ज़ुबान ते तव्हांखे एतबार न आहे न त मूंखां साख वठो बाबा साईं। साख ॾियण जी मूंखे का तकड़ न आहे। बाक़ी मूं FIR दाख़िल कराए छॾी आहे। जेके बि ॾोही आहिनि न उन्हनि खे पुलिस पाणे गिरफ़्तार कंदी। बाबा साईं जेकॾहिं तव्हां मूंखे ॾोही सम्झो था त घुरायो पुलिस करायो मूंखे बि गिरफ़्तार अच्छा कारा ज़ाहिर थी वेंदा। अकबर खान एॾो कमज़र्फ़ न आहे जो तॾहिं ते लड़ी आहे हिनखे पुलिस जे हवाले करे। ऐं न ई मां एतिरो कमज़ोर आहियां जो मुजरिम मुंहिंजी गिरफ़्त खां ॿाहिरि निकिरी सघे। पुलिस मूंखां 2 ॾींहंनि जी मोहलत घुरी आहे ऐं मूं हुननि खे 2 ॾींहंनि जी मोहलत बि ॾिनी आहे। जेकॾहिं पुलिस हुननि खे ॿधण में नाकाम वई न त पोइ मां हुननि मुजरिमनि जे घरनि में घिड़ी
उनके मथी खणी ईंदुसि मथी। बाबा साईं मूंखे बदी खणी अचण जी का बि जरूरत न आहे। जंहिं वक़्तु बि तव्हां न्यापो कंदव न गोराम खान हलियो ईंदो। ऐं हा जॾहिं मुंहिंजे मथां ॾोह साबित थी त मां तव्हांजे नंढड़े खे अगवा कयो आहे त मां पंहिंजी सिसी पाण कपींदसि ऐं पोइ मां तव्हांजे कदमनि में पंहिंजी सिसी रखंदसि। इहो गोराम खान जो तव्हां सां वाइदो आहे। छा था समझो बाबा साईं? गोराम जा हथ थी सघनि था? पुटा तोखे छा थो लॻे हिन जा हथ हूंदा या न? बाबा साईं मूंखे नथो लॻे त के गोराम जा हिन ॻाल्हि में हथ आहिनि। तव्हां हिन माण्हू खे सुञातो ई न आहे। इहो सांडे मिसल रंग पियो मटाईंदो आहे। हिन वक़्तु गोराम पंहिंजे लाइ पादर ॾिठा तॾहिं इहो कंधे हेठि करे हलियो वियो। वयुसि माई ज़ुलेखा वटि। छोरे जे बारे में ज़ुलेखा छा पई फरमाए? छोकिरे जे बारे में त हुन कुझु बि कोन चयो। हा बाक़ी बानो जे बारे में घणो कुझु पई ॻाल्हाए। अधी सदाई पई हुन जे बारे में चवंदी आहे ऐं मोट में वरी अधीअ खे अलाए छा छा पई चवंदी आहे। उहो मूंखे ॿुधाए त हुन नंढड़े छोरे जी ख़बर पई आहे न? बसि छोकिरो छोकिरो लायो बीठो आहियां। हा तो फाटई एतिरी फिक्र बानो खे बि कान्हे जेतिरी तोखे अची लॻी आहे। छोकिरे खे छा तो मिलियो कोन मिलियो बसि कर वञी खॾ में पए। छोकिरो कहिड़ो असांजो सॻो पुटु हुयो। एतिरी मालिकनि खे बि ओन कान्हे जेतिरा तुंहिंजा कन कीटा थी विया आहिनि। कम जी ॻाल्हि ॿुध ख़बर अथई माई ज़ुलेखा पूरा 5 लख बासिया आहिनि। ऐं उन लाइ असांखे हिकिड़ो कमु करणो पवंदो। चई पई त 5 लख ज्यादा सभा का अहिड़ी ॻाल्हि आहे छा चयो ज़ुलेखा? चए पई पूरा 5 लख ॾींदीसांव पर इन बानोड़ीअ खे ज़हर जी पुड़ी ॾेई मारे छॾियोसि। हा बाक़ी जेकॾहिं पुलिस जो केस थियो त वेठी आहियां कुझु कोन थींदव। बाक़ी सॼे ॻोठ में हुलाए छॾिजो त बानो बेगम पाण ज़हर खाई मरी वई हली। ॿियो वरी छा? जादू जेकॾहिं वाकई इहा ॻाल्हि आहे न देर छा जी आहे। जेकॾहिं 5 लख रुपया मिलनि था न त ॾियो खे घुमरी 5 लख मिलनि त को घर जो को गाॾो साॾो हले। ॾिसी ॾी त असांजे घर जो अॻे टीको ढेरी लॻो पियो आहे। ख़ुदा बख़्श तूं मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदे जेकॾहिं मुंहिंजे वस में हूंदो न हिकु त छा पर मां तो 10 कम कंदुसि। तो हुकुम कर सां छा करणो आहे? सुल्तान वारनि खां सदोरी जे रिश्ते जी घुर कर न। महीनो ब सब्र करे हींअर हो होश में कोन हूंदा। जेकॾहिं मूं रिश्ते जी घुर कई त मुंहिंजो ज़िंदगी नथो हुजंदा। जेकॾहिं असां रिश्ते जी घुर न कईसीं न तो वरी ॿिए हंधि न रिश्तो करे छॾ। चाचा एतिरो जल्दी हू हाणे असांखे सदोरी जो रिश्तो न ॾींदा। अमा नज़ीरा छोकिरी खे हाणे घर में कोन विहारींदा। तोखे त ख़बर आहे चाचा त 2-3 चकर हू सदोरी संग ॿिए हंधि ॾेई चुका आहिनि ऐं उतां जो अंजाम बि ॾिसी चुका आहिनि। हाणे त मूंखे पक आहे त सदोरीअ जो संग वरियाम खे ॾींदा। वॾा ज़िदी न मां जेकॾहिं हिननि खे इहा सोच हुजे हा न त सदोरी जो संग अॻ में ई वरियाम खे ॾींदा। पहिरियों न ॾिनो हाणे ठोकर खाई चुका आहिनि। हाणे पक सम्झो त सदोरी जो रिश्तो वरियाम खे ॾींदा ई ॾींदा। असांखे सॼे संग कोन ॾींदा जेसिताईं असां उन्हनि जे कननि ते का ॻाल्हि न उछलींदासीं पोइ त असांखे संग ॾींदा न। 2-3 दफ़ा पंध कंदासीं न पोइ असांजो कमु थींदो। तॾहिं त चवां थो त तूं वञी सुल्तान वारनि सां मिल। मां सुल्तान वारनि सां त मिलंदो रहंदुसि पर मौक़े जे मुनासिब सां। बाक़ी तकड़ करे हीअं रिश्तो कोन खणंदो मां। वरी कावड़ में अची वेंदा त मूंखे बेइज़्तो कंदा। तोखे बेइज़्तो कोन कंदा अलाह कंदो त कमु थी वेंदो। तूं मौक़े मुनासिब सां ॻाल्हि कटिजांइ। अलाह भलाई कर। कोडल तू मुझे हिकिड़ो कम कर। हे साज के चवंदे न उहे मां तोखे ॾींदुसि। अरे अरे हेॾा चई त मूं वटि रुपए बि कोन्हे मां बुख थो मरां पोइ हिन महिल पैसा किथां आयई? अरे मूं वटि न इन मलूक वटि पैसा जाम आहिनि। इहो ॾिसण में बांदर ईअं थो चई बाक़ी इन जा लखे रुपया बैंक में पियल अथई पर आहे वॾो कंजूस साईं। रुपयो बि बैंक मां नथो कढाए। छा मलूक वटि लखे रुपया पियल आहिनि? हिकिड़ी ॻाल्हि आहे जॾहिं हू मूंखे 1 लख रुपया ॾे त पोइ मां तव्हां लाइ सोचां। तोखे लख वठी थो ॾियां मलूक खां
पर कम त कंदे न। पहिरियां मूंखे इहो त ॿुधा भला मलूक जो कमु कहिड़ो आहे? ख़बर अथई न मलूक जी सदोरी सां केतिरी दिलि आहे। सॼो ॾींहुं रुॻो सदोरी सदोरी कंदो अथव अथई। हाणे त सदोरी खे गुराम बि तलाक ॾेई छॾी आहे। हाणे तिन जो रिश्तो केरु घुरंदो बि कोन। ऐं जे इहो रिश्तो सदोरी वारो मलूक ले कढी ॾी न पोइ त तूं पैसा ई पैसा खणजाए। न न मलूक भली केतिरा बि पैसा ॾे पर मां इहो रिश्तो न कराए ॾींदोमांसि। हाणे ॿुध जे भला मलूक खां अॻु में पैसा वठी जाए त पोइ पर यार दोस्त हो हर तव्हांखे कहिड़ो जवाबु ॾियां? जवाबु ॾियण बि ॾुखियो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध कूड़ त न थोड़ी न। मलूक वटि एतिरा पैसा आहिनि त सही न। की वक़्तु आहे राब खे टीकरू ॾियां ऐं मलूक खां पैसा कढां। मलूक घणो ई मुंहिंजे घर में खाधो आहे। चाची ये कन्नू भा करे छा थो सोची? पहिरियां तूं मलूक खां ₹1 वठी अच ऐं मुंहिंजी तिरीअ ते रख पोइ मां तुंहिंजो कमु कंदुसि। तूं रुगो रिश्तो वञी पको कर त मलूक खां ₹1 तोखे मां थो वठी ॾियां। पोइ इहो कमु मां कयां या सियाणी ॻाल्हि त साॻी आहे। जेसीं ताईं मूंखे पैसा हथ में न मिलंदा न तेसीं कुझु न थींदुसि। मां मलूक खां ₹1 वठी ॾींदो आहियां। इहो तुंहिंजो अञा मुंहिंजो मतिलबु मुंहिंजो वाइदो आहे पर कमु पको थियणु खपे। हा हा कमु पको थींदुसि पर हींअर त हल न होटल ते को हली कट प्यार। कट माना चाह कटे पिया हल हल। अम्मा मूं तोखे छा चयो ऐं तूं वरी वती थी अलाए छा कंदी? बाबा मूं चिड़िंग दुखाए छॾी आहे। हाणे बस चिड़िंग खे फूक ॾेई मच बारणो आहे। अम्मा इहो को मच बार जो ये टई भार पाण मिली ढांगा थी वञनि। बाबा भाइर पाण में ॾाढा ॾुखिया विढ़ंदा ॾाढा ॾुखिया। बाबा जेकॾहिं दादली पंहिंजे ते पए न त इन भाइरनि जा पाण में हिक ॿिए ॾुंडनि में थो अचनि पर अलाए छो दादली अञा बस कई वेठी आहे कुझु करे कोन थी। बाबा मूं हिन घर में मरियम ऐं सदोरी जो जीअण हराम करे छॾियो। हाणे मरियम ऐं सदोरी होश में ई न आहिनि। गुलूअ जा हथ उन्हनि जी गिचीअ में आहिनि। ऐं जॾहिं इहा ख़बर सुल्तान ऐं मल्हार खे पवंदी न पोइ हो गुलू जी गिची में हथ विझंदा पोइ जो शुरू थी वेंदो। इन मल्हार खे जेतिरो वणे त मचा जे गुलू तो मां बेज़ार थी बस तोखे तलाक ॾेई छॾे। बस वधीक न बस ₹25 लख तुंहिंजे हक़ मार जा मिली पवंदा बस पोइ जिते चवंदी न उते तुंहिंजी मां शादी कराईंदुसि। बाबा मूं दिलबर खे चयो आहे पर सिर्फ़ तुंहिंजे चवण ते मां गुलू सां निकाह कयो पोइ मुंहिंजी शादी दिलबर सां कराइजां। वाइदो आहे वाइदो आहे मां तुंहिंजो निकाह दिलबर सां ई कराईंदुसि पर हाली तरस इन्हनि खां त हक़ मार जा 20-25 लख कढूं न। बाबा मुंहिंजी खे ज़मानत तौर ते विच में आंदो पर जेकॾहिं सुल्तान वारनि पैसनि ॼणनि खां इनकार कयो न त मां भलो साईं खणी वञी वैसे दर ते वेहंदुसि। मूंखे पूरी पक आहे जेकॾहिं वधीक मूंखे पैसा न मिलिया न 15-20 लख मां कढंदोमान। असां वटि पैसा जाम थी वेंदा बस बस पोइ तुंहिंजी भेण जो निकाह मां दिलबर सां कराईंदुसि। असां हाली शहर में आलीशान बंगलो वठी उते रहंदासीं बाक़ी ज़िंदगी असां उते ई गुज़ारींदासीं। मां ही आख़िरी दाव अथई बाहि खे भड़काए मां वधीक इंतज़ार नथो करे सघां। बाबल साईं ईअं त नाहे त असांजो शक गुराम नवाब जे मथां हुजे ऐं ही कम विचां को ॿियो करे वियो हुजे। जेके साहिब पक सां इहो कम नवाब ऐं गुराम जो आहे गुराम जो। बाबा साईं जेकॾहिं इहो कमु नवाब जो आहे त पोइ इन्हनि खे किथे रखी थो सघे? इहा जांच करणी पवंदी आहे नोर त नवाब जो वास्तो कंहिं सां आहे ऐं हू हिन वक़्तु किथे आहे। बाबल साईं ईअं त नाहे त नवाब खे ॻोल्हियो दर में वेठो हुजे घर में। छा मक़सदु आहे तुंहिंजो पुटु? बाबल साईं ईअं न हुजे त नवाब सुल्तान वारनि वटि पनाह वरिती हुजे ऐं सुल्तान वारा बि हिन कम में हुन सां मुलवस हुजनि। न सुल्तान वारा सिधो था विड़ी सघनि अहिड़ो मामूली कम सुल्तान वारा कॾहिं बि न कंदा कॾहिं बि न। बाबा साईं माण्हुनि जे अंदर जी बि ख़बर नथी पए फोटो बि पंहिंजे जॻह ते सही आहे। वरी बि बाबल साईं न सुल्तान वारनि सां मिली हिननि खे आगाह करे छॾियो। बाबल साईं न सुल्तान जी बि वॾी उथी वेठी आहे जेकॾहिं सुल्तान जा हथ न हूंदा न त जांच में असां सां वॾी मदद करे सघे थो। ठीकु आहे पुटा
सुल्तान के शाम जो मुटा वठी अचे उन सां बि हाल वाली थियूं। थी सके थो त सुल्तान जो इन मामले में हथ हुजे न बि हुजे। जेकर सुल्तान जो हथ न हूंदो न त पोटा उहो असांजी मदद ज़रूर कंदो। तूं ईअं कर, अॼु जो अॼु सुल्तान खे न्यापो मोकिल त मूंसां मिली वञ।